हिकिड़े रस्ते ते वक़्त जे हुक्मरान हिकिड़ो वॾो पत्थर रखाए छॾियो। उन पत्थर जे भरिसां पंहिंजो हिकिड़ो हिन माण्हू रखी छॾियो ऐं उन माण्हूअ खे चई त जेके बि माण्हू हिन पत्थर जे भरिसां गुज़रनि उन्हनि जूं फीलिंग्स चेक कजां त हू छा छा था सोचनि ऐं छा छा था चवनि। हिन एॾो वॾो पत्थर रखायो जो ज़रे घटि रस्तो बंदि थी वियो हुयो। उतां हिकिड़े अमीर माण्हूअ जो गुज़र थियो। उन माण्हूअ जॾहिं उहो पत्थर ॾिठो त हू ॾाढो कावड़ियो ऐं हू इहो चवणु लॻो त मां वक़्त जे बादशाह सां, वक़्त जे हाकिम सां हिन पत्थर जी शिकायत कंदुसि। मां आला अदालतुनि में वेंदुसि ऐं इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ वॾे पैमाने ते शिकायत कंदुसि। ऐं हीअ कहिड़ी फज़ीलत आहे जो को माण्हू रस्ते ते विच रस्ते ते आम अचण वञण वारे रस्ते ते को पत्थर रखी छॾे। ख़ैर हिन खे जेतिरो बि कावड़ आई, जेतिरो बि गुस्सो हुयो, हिन पंहिंजो महसूसु करायो ऐं हलियो वियो। उनखां पोइ हिकिड़ो ठेकेदार उतां गुज़रियो। उन बि वक़्त जे हाकिम खे, कुझु इंतिज़ामिया खे, कुझु लोकल गवर्नमेंट खे बुरो भलो चयो, पर उहो बि गुज़री वियो। उनखां पोइ हिकिड़ा टे दोस्त जेके हुआ पाण में, उहे उतां गुज़रिया। हू अञा पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में सही नमूने एंटर न थिया हुया। जॾहिं हिननि उन रस्ते ते उहो पत्थर ॾिठो त हिननि इंतिज़ामिया खे ऐं मुआशिरे वारनि खे ऐं ग़लति अमल खे नंदियो, उन्हनि जे ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हायो ऐं उन्हनि जी कुझु मज़म्मत कई, पर हिननि अमली तौरु ॿियो कुझु बि न कयो ऐं उहे बि हलिया विया। कुझु ई टाइम खां पोइ उतां हिकिड़े हारीअ जो, हिकिड़े ग़रीब माण्हूअ जो गुज़र थियो। जॾहिं हारीअ ॾिठो त पत्थर तमामु वॾो पियो आहे रोड ते ऐं अचण वञण वारनि माण्हुनि खे तमामु घणे पैमाने ते तकलीफ़ थी थिए, त हू उते बीही रहियो ऐं अचण वञण वारनि माण्हुनि खे रोके ऐं उन्हनि सां गॾिजी उन पत्थर खे हिन हटाइण जी कोशिशि कई। जॾहिं काफ़ी माण्हू गॾु थी विया ऐं उन्हनि गॾिजी ज़ोर लॻायो त उहो वॾो पत्थर जेको रोड ते रुकावट बणियो पियो हुयो, उहो उतां रोड तां हटी वियो। जॾहिं पत्थर हटी वियो त उन पत्थर जे हेठां हिकिड़ी नंढड़ी संदूकड़ी पई, जंहिंमें कुझु पैसा ऐं कुझु अशरफियूं पयल हुयूं। उते हिकिड़ो वक़्त जे हाकिम ख़त बि लिखी छॾियो हुयो त हीअ पैसा, हीअ अशरफियूं ऐं हीअ ख़त ऐं हीअ पैगाम उन माण्हूअ जे लाइ आहे जेको अमली तौरु कमु करे थो ऐं हिन रस्ते तां हिन पत्थर खे हटाए थो ऐं माण्हुनि जे लाइ सहूलियतूं पैदा करे थो। उहो ग़रीब माण्हू ॾाढो ख़ुशि थियो। इन मां असांखे सबक़ु इहो मिलियो त असां मुआशिरे में नंढियूं नंढियूं शयूं जेके हूंदियूं आहिनि, जिन खे असां पाण हल करण जी सलाहियत रखंदा आहियूं ऐं असां पाण हल करे सघूं था, उन्हनि ते वर्क न आहियूं कंदा। ॾिसो, असां वटि हिकिड़ो ज़िम्मेवार शहरी कंहिंखे थो चइजे। ज़िम्मेवार शहरी जो इहो फ़र्ज़ु आहे त मुआशिरे में जेके बि नंढियूं नंढियूं, ख़ासि करे नंढियूं नंढियूं शयूं जेके इंतिज़ामिया खां सवाइ बि असां करे सघूं था, उन्हनि खे जेकॾहिं असां कयूं त इन्हनि में का बुराई त न थींदी, पर आम अवाम जे लाइ बि भलाई थींदी। सो दोस्तो, हीअ अहिड़ा मिसाल आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि ते इतिहाद पैदा कंदासीं, यकजहती पैदा कंदासीं, उन्हनि ते वर्क करण जी कोशिशि कंदासीं, त यकीनन असां पाण बि सभई ज़िम्मेवार शहरी हिकिड़ो सुठो मुआशिरो पैदा करे सघूं था।